जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु जो विषय तमाम ही हर्ष ऐं उल्लास जो आहे। अॼु जो विषय तमाम ही खुशी जो आहे, छो कि हींअर जेको सॉन्ग समर्पित करे रहिया आहियूं उहो असांजे श्री यशस्वी श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी खे समर्पित करे रहिया आहियूं। सिंधी समाचार राजस्थान जे बैनर तले इन जा लेखक जेकी मां रेखा धनकानी ऐं ॿियो मुंहिंजा भाउ रमेश भगत इन जा लेखक आहिनि, यानी कि रमेश आसवानी। ऐं ॿियो इनखे म्यूज़िक ऐं मिक्सिंग किथे थी आहे, इहा थी आहे माधवन स्टूडियो जयपुर में। ऐं इनखे ॻायो कंहिं आहे जेके भारद्वाज, ऐं जेके कैमरामैन आहिनि उहे जोधपुर जा अशोक मरवन। ऐं ॿियो इन जी शूटिंग जोधपुर ऐं जयपुर में थी आहे। जीअं कि असां पहिरीं बि जेके सॉन्ग ठाहिया आहिनि, मूवी ठाही आहे, तव्हां असांखे आशीर्वाद ॾिनो आहे, प्रेम ॾिनो आहे, सराहियो आहे। हिन दफ़े बि तव्हां ईअं ई असांखे प्रेम ॾींदा, सराहींदा ऐं आशीर्वाद ॾींदा। ऐं ॿियो इन सॉन्ग खे अॻियां फॉरवर्ड कंदा ताकि इहो हर जन जन तक इहो सॉन्ग पहुची सघे ऐं ॾिसी सघे। तव्हां हिन सॉन्ग खे ॾिसी बि सघो था ऐं ॿुधी बि सघो था। इहो हिन महीने जी 30 तारीख़ तक तव्हांजे समक्ष अची वेंदो, जंहिंखे तव्हां ॾिसी सघो था ऐं ॿुधी बि सघो था। त तव्हां हिनखे बि ईअं ई प्रेम ॾींदा रहंदा, ईअं ई सराहींदा ऐं ईअं ई असां ॿिया बि अॻियां नया सुठा कार्यक्रम ऐं कम तव्हांजे समक्ष अॻियां रखंदा रहंदासीं। तव्हां ईअं ई प्रेम ॾींदा रहंदा। इन सॉन्ग खे जेको समर्पित कयो आहे असां श्री प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी खे, इन जो नालो ई असां रखियो आहे मोदी युग। त जीअं कि हींअर जेको युग हले पियो, इहो मोदी युग, इहो सॉन्ग तव्हांजे समक्ष ॾाढो ई जल्द अची वेंदो हिन महीने जी 30 तारीख़। त ईअं ई प्रेम ॾिजो। जय श्री झूलेलाल।